अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है न्यू कराची बिलाल कॉलोनी में सोशल वर्कर सबा के कत्ल के केस की जुडिशल मैजिस्ट्रेट सेंट्रल अदालत में ॿुधणी थी है। बिल्कुल नाज़रीन, रिमांड पूरो थियण ते पुलिस गिरफ़्तार जवाबदार गज़नफर के अदालत में पेश किया है। अदालत जवाबदार की जिस्मानी रिमांड में 3 डिसंबर ताईं वाद करे छड़ी है। अदालत ईंदड़ ॿुधणी ते पुलिस का अग भराई रिपोर्ट भी तलब कर वरती है। अवांखे आगाह कयूं पिया 24 डिसंबर ते सोशल वर्कर सबा के कत्ल किया वियो हो। जवाबदार गज़नफर के कब्ज़े में वारदात में इस्तेमाल थियल छुरी भी बरामद कई वई हुई। खबर सां शेयर कंदालू। अहम ख़बर है रिमांड पूरो थियण ते पुलिस गिरफ़्तार जवाबदार गज़नफर के अदालत में पेश किया है। अदालत जवाबदार जी जिस्मानी रिमांड में 30 डिसंबर ताईं वाद करे छड़ी है। अदालत ईंदड़ ॿुधणी ते पुलिस का अगबराई रिपोर्ट तलब करे वरती है। अवांखे ॿुधाईंदा हलूं 24 डिसंबर ते सोशल वर्कर सबा के कत्ल किया वियो हो। जवाबदार गज़नफर के कब्ज़े में वारदात में इस्तेमाल थियल छुरी भी बरामद कई वई हुई। तफ़सील वठंदासीं कराची में मेहताब अली शर खां। मेहताब आगाह कजो। बिल्कुल बेशार तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सोशल वर्कर न्यू कॉलेज में जेके सबा जेकी कत्ल थी हुई केस की ॿुधणी थी आहे, जेके रिमांड में वतल जो मेन जवाबदार हुयो गज़नफर उनखे अदालत में पेश कयो वियो। तव्हांखे ॿुधाईंदो अदालत जेको 3 डिसंबर ताईं रिमांड जेका वाद करे छॾी अदालत में ईंदड़ ॿुधणी ताईं हिनखे अॻु भराई रिपोर्ट पुलिस खां तलब करे वरिती आहे। तव्हांखे ॿुधाईंदो सबा वर्कर जेकी सोशल वर्कर हुई उनखे जेको आहे कत्ल करण वारो मामिलो हुयो, जंहिंमें इन्वेस्टिगेशन पुलिस पारां ॿुधायो वियो आहे त जेकी इनिशियल जांच आहे त उनजो जेको कातिल आहे जो चवणु आहे त उन वटां हिकु जेकी छुरी आहे जेका हुनखे कत्ल कयो वियो उहा हथ कई वई आहे। ऐं जेको हुन खां शुरूआती जेकी मालूमात आहे उहा हुन खां कई वई आहे। त मुंहिंजो चवणु आहे त उहा सोशल वर्कर ई हिकु पंहिंजी बैक स्ट्रीट में कमु करे रही, जंहिं बाद हुनखे जेको आहे हुनखे उहा बर्दाश्त न कयो हुनखे कत्ल कयो वियो। इनखे जेको मेन जवाबदार आहे उहे मतिलबु पुलिस जी तहवील में जेको 30 डिसंबर ताईं जेको पुलिस जी रिमांड में तहवील ॿुधाए छॾी आहे। उन खां बाद जेको हुनखे अदालत में पेश कयो वेंदो। जी वरी महिरबानी जी अपडेट करण लाइ।